वास्तुशास्त्र अहिड़ो हिकिड़ो शास्त्र आहे जेको जाम माण्हुनि खे या त ख़बर न आहे या उन जे बारे में अलॻि अलॻि भ्रांतियूं आहिनि। भ्रांतियूं माना जाम कुझु नेगेटिव, जाम कुझु कोई तव्हां वटि वास्तुशास्त्री अची थो सघे ऐं उहो अची ॿुधाईंदो तव्हां वटि हे ग़लति आहे, हे ठीकु न कराईंदो, हेतिरा पैसा न ख़र्चंदो त तव्हांजो हेतिरो बुरो थी वेंदो। पर उहो जेको आहे उन भ्रांतीअ मां ॿाहिरि निकिरण जे लाइ ई असां हीअ अॼु सेमिनार हिते मास्टर रांझन सिंधु भवन में रखियो हुयो, ताकी माण्हुनि जे विच में जेके भ्रांतियूं आहिनि, जेके प्रॉब्लम्स उन्हनि खे आहिनि, उन जा ईज़ी सोल्यूशन्स असां छा करे सघूं था, उहो बि बग़ैर असांजे जॻह में तोड़ फोड़ जे। जाम मुंहिंजे हिन फील्ड में ई अहिड़ा ज्योतिषी आहिनि जेके इहो चवंदा आहिनि त वास्तुशास्त्र जो कोई बि अस्तित्व कान्हे। अगरि तव्हां जाम पंडितनि खां बि पुछंदा त तव्हांखे इहो ई जवाबु मिलंदो त वास्तुशास्त्र जो कोई बि अस्तित्व कान्हे। लेकिन मां तव्हांखां हिकिड़ो सिंपल सवाल पुछी रहियो आहियां, तव्हां ज्योतिष में बिलीव कंदा आहियो या न? घणा माण्हू बिलीव कंदा आहिनि ज्योतिष में? उहो हथु मथे कयो। घणा माण्हू नवग्रहनि में बिलीव कंदा आहिनि, भई नवग्रह थींदा आहिनि? हथु मथे कयो। मैक्सिमम माण्हू कंदा आहिनि। हाणे जेके ग्रह साइंटिफिकली असां खां अलाए घणा करोड़े किलोमीटर्स परे आहिनि, उन्हनि जी चुंबकीय शक्ति जेकी आहे, मैग्नेटिक एनर्जी, उहा असांजे मथां एतिरो चकमकी एनर्जी विझी थी सघे जो असांखे उहो पंहिंजे हिसाब सां घुमाए थी सघे। असां कोई कार्य ग़लति ढंग सां करे था सघूं, जिते असांखे सही ढंग सां कंहिं व्यक्तिअ सां ॻाल्हाइणो आहे या मशवरो वठिणो आहे, उन सां असां झगड़ो करे था सघूं। त जंहिं ग्रह ते असां वेठा आहियूं, धरती हिकु ग्रह आहे, उन जे अंदरि जेकी चुंबकीय शक्ति आहे उहा घणा गुना वधीक हूंदी। उहो घणा गुना असांजे मथां ओतिरो पावर, ओतिरो एनर्जी क्रिएट कंदी। उहो असांजे मथां केतिरो असांजे व्यक्तित्व मथां असरु करे थी सघे, इहो सम्झण जी ज़रूरत आहे। इहो वैज्ञानिक तरीक़े सां सिद्ध थियल आहे, साइंटिफिकली प्रूवन आहे कि वास्तुशास्त्र जो अस्तित्व आहे ऐं उन जो बुरो ऐं सुठो प्रभाव पवंदो आहे जंहिं हिसाब सां असांजे घर जूं दिशाऊं हूंदियूं। हाणे जॾहिं मां बॉम्बे में सेमिनार कयुमि, जाम माण्हू आया, 5 स्टार होटल में हिकु सेमिनार हुई ऐं फीस बि ॾाढी वॾी हुई स्टूडेंट्स जी। उते मूंखां पुछियऊं त जॾहिं रस्ते ते हथ गाॾी वारो धंधो सुठो करे थो सघे त उन जो वास्तु सां छा रिलेशन? ठीकु आहे। हाणे तव्हां ॾिसो था, हथ गाॾी जेकी आहे चइनी साइड खुलियल हूंदी आहे। पहिरीं त मां सम्झो शायदि उहो असां या त मज़ाक थो उॾाइणु चाहे या चवणु थो चाहे भई वास्तुअ सां त कोई कंसर्न आहे ई न, हुनजो धंधो त जाम सुठो थी रहियो आहे, सुबुह खां वठी राति ताईं माण्हू वेठा अथसि, नाश्तो खाई रहिया आहिनि, या जेको बि उहो सेल करे रहियो आहे प्रोडक्ट, उनजो सुठी सेलिंग थी रही आहे। इन जे पोयां तत्व छा? त इन जो तत्व ईअं आहे त चारई दिशाऊं उन जूं खुलियल आहिनि, त जेको नेगेटिव एनर्जी आहे, ख़राबु शक्ति आहे ऐं सुठी शक्ति आहे, उहे ॿई बैलेंस्ड आहिनि। त बैलेंस्ड एनर्जी में हमेशह सुठो बिज़नेस थींदो, उहो तरक़ी कंदो। उन ई हिसाब सां जीअं असांजे घर जूं मुख्य दिशाऊं अगरि ओभर ॾांहुं या उत्तर दिशा में आहिनि त ॾाढो सुठो, घर में हमेशह सुख शांती रहंदी, माण्हू पाण में सुठे नमूने बर्ताव कंदा। जंहिं महिल तव्हां सुबुह जो उठो था त हिकदमि तव्हांखे फ्रेश एनर्जी महसूसु थींदी। पंहिंजो मथो अगरि तव्हां ॾखण ॾे था रखो ऐं पंहिंजा जेके पैर आहिनि उहे उत्तर दिशा में था रखो, त जेकी बि शक्तियूं आहिनि उहे अची करे मथे में कॉन्संट्रेट थियूं थियनि। सुबुह जो जंहिं महिल तव्हां उथो था हिकदमि फ्रेश था फील कयो। ऐं अगरि तव्हां उल्टो सुम्हंदो, नॉर्थ ॾे फेस करे रुगो सुम्हो थोरो टाइम, कुझु महीना, तव्हां ॾिसंदो तव्हांखे निंड न ईंदी, हमेशह टेंशन में रहंदो। सुबुह जो तव्हांजो जेको व्यक्तित्व आहे, तव्हांजो बिहेवियर आहे, कंहिंसां बि तव्हां ॻाल्हायो था, कंहिंसां बि जेको तव्हां सॼे ॾींहं में जेको बि तव्हांजूं रूटीन आहे, डेली वॉट एवर वर्क यू आर डूइंग, उन सभ में तव्हांखे कुझु न कुझु तकलीफ़ ईंदी रहंदी। इन करे चवंदा आहिनि त उत्तर दिशा ॾे या ओभर ॾे अगरि असांजो मुख्य दरवाज़ो आहे ॾाढो सुठो। अगरि न थी सघे त पोइ छा? सम्झो तव्हांजो पंहिंजो बंगलो आहे, पंहिंजी कोठी आहे ग्राउंड लेवल ते, त ठीकु आहे। फ्लैट में तव्हां छा कंदा? त उन्हनि जे लाइ अॼुकल्ह ऑप्शन्स अवेलेबल आहिनि, उपाय अवेलेबल आहिनि। असां जॾहिं बि कंहिंखे उपाय चवंदा आहियूं, सिधो चवंदा आहिनि अच्छा ये फेंग शुई है क्या? चाइनीज़ वास्तु आहे छा?
हिन जो उन सां कोई भी संबंध कान्हे। वास्तुशास्त्र अलग शास्त्र है। फैंगशीअ में भी 5 तत्व आहिनि, 8 दिशाऊं आहिनि ऐं 10 ॿियूं दिशाऊं आहिनि जेको असांजी धरती माता है ऐं आकाश देवता है। लेकिन फैंगशीअ जो अलग महत्व है। वास्तुशास्त्र असांजो प्राचीन में प्राचीनतम शास्त्र है, 5000 साल खां भी पुरानो शास्त्र है। जेके आर्किटेक्ट्स ऐं इंटीरियर डिज़ाइनर्स जेके असांजा आहिनि उहे प्लानिंग जे टाइम ते जेको भी घर, ऑफिस, फैक्ट्री, मॉल, हॉस्पिटल जेको भी डिज़ाइन कंदा हुआ उन में उहो ईंदो हुयो। समय सां हर कोई व्यक्ति जाम बिज़ी थींदो वियो ऐं इन जे कारण ही उहे सभु सिद्धांत असांजा गुम थी विया या लुप्त थी विया। छाकाणि कंहिंखे बि उहो समय न हुयो। जंहिंखे टेढ़ो मेढ़ो प्लॉट मिलियो, हल ठीकु आहे हड़प करे छॾ, पोइ ॾिसंदासीं, पोइ पेपर्स ठाराए वठंदासीं। त उन में ही इहो शास्त्र लुप्त थी वियो ऐं हाणे जॾहिं वापसि उहो शास्त्र कुझु सालनि खां आयो आहे त कोई चए थो हीउ त हाणे जो शास्त्र आहे। हीउ हाणे जो शास्त्र न आहे। इन जे पोयां साइंटिफिकली रीज़न्स आहिनि। असांजा वॾा हमेशह चवंदा हुआ तुलसीअ ते हमेशह ॾीओ ॿारे रखो संझा जे टाइम तां। छो ॿारण लाइ चवंदा हुआ? छाकाणि त उन सां घर में संस्कार ईंदा आहिनि। वॾनि ऐं नंढनि जे लाइ तहज़ीब थींदी आहे। इन सां गॾु साइंटिफिकली ॾिसंदासीं त तुलसी जो पौधो हमेशह ऑक्सीजन छॾींदो आहे, जंहिंजे करे तव्हांजी हेल्थ सुठी रहंदी आहे ऐं घर में जेको बि माण्हू आहे उहो स्वस्थ रहंदो आहे। त चवण जो मतिलबु घर में अगरि असां तुलसी जो पौधो था चऊं या कोई अहिड़ो उपाय ॿुधाए रहिया आहियूं, चाहे उहो पिपल जो वणु हुजे या ॿियो कोई वणु हुजे या कहिड़ो बि तव्हांखे उपाय ॿुधाए रहियो, उन जे पोयां काई न काई रीज़न आहे ऐं उन रीज़न खे अगरि असां अपनायूं था त ॾाढो सुठो। बाक़ी वहम जो त को बि इलाजु कोन आहे। अगरि तव्हांखे कोई चए थो तव्हां हिन घर में रहंदो बसि हाणे बर्बादु थी वेंदो, हे दिशाऊं ग़लति आहिनि, साउथ वेस्ट में यानी नैऋत्य दिशा में तव्हांजे घर जी मुख्य द्वार आहे, त उन जा बि उपाय असांजे शास्त्रनि में ही यंत्रनि जे माध्यम सां ऐं ॿियनि अहिड़ा जाम उपाय आहिनि। जीअं जड़ी बूटियूं आहिनि, रत्ना अध्याय आहे यानी स्टोन्स ज़मीन में विधा वेंदा आहिनि, धातु अध्याय आहे जंहिंजे हिसाब सां अलॻि अलॻि धातु अलॻि अलॻि टाइम ते अलॻि अलॻि दिशा में पूरिया वेंदा आहिनि, जेको असां सिर्फ़ु हिकु टाइल कढाए करे उन जे अंदरि इंस्टॉल करे वापसि टाइल बंदि था करे सघूं। वेरी सिंपल। लखें रुपया करोड़ें रुपया ख़र्चण जी का बि ज़रूरत कान्हे। जीअं हाणे हिन भवन जी अगरि तव्हां एंट्री ॾिसंदव त हिते संगीता जी वेस्ट वारी डायरेक्शन ओपन रखाई आहे, साउथ वेस्ट बंदि कराई आहे। हिते ऑप्शन अवेलेबल हुयो त हीअ दिशा असांखे खोलणी कान्हे जेतिरो थी सघे। पर फ्लैट में अगरि मुख्य द्वार सिर्फ़ु साउथ वेस्ट हुजे यानी नैऋत्य दिशा हुजे त इहो छा संभव आहे? इहो संभव आहे कि न? अगरि तव्हांजो फ्लैट में सिर्फ़ु हीअ डायरेक्शन हूंदी साउथ वेस्ट जी त इहो बि असांजे हिसाब सां सुठो कान्हे। त हिन जो छा करणु खपे? बंदि करे रखंदासीं? न। इन जो सोल्यूशन आहे राहु ऐं केतु जा यंत्र अभिमंत्रित कराए करे कंहिं सुठे ब्राह्मण खां उन्हनि खे सिद्ध कराए करे अंदर वारी दिशा में लॻाए छॾिजनि। या सर्वोत्तम आहे जंहिं बि घर में दक्षिणावर्ती शंख, गोमती चक्र स्थापना कया वेंदा आहिनि, जिते हमेशह कंहिं बि देव जी, जीअं असांजो देव आहे झूलेलाल, अहिड़ो देव जंहिंजे थ्रू असांजो सॼा वंश जेके आहिनि उहे अॻियां वधिया आहिनि, उन देव जी आराधना खे कॾहिं बि भुलिजणो नाहे, चाहे उहो कहिड़ो बि हुजे। अलॻि अलॻि ज़ातियुनि में अलॻि अलॻि जॻहियुनि में तव्हां ॾिसंदव उन्हनि जो गांव देवी हूंदी आहे, उतां जो अलॻि अलॻि गांव देवता हूंदो आहे। उन ई हिसाब सां असां सिंधियुनि जे लाइ झूलेलाल उहो जेको असांजो पले वारो आहे उन जी साधना करणु जाम ज़रूरी आहे। जाम घरनि में मां जॾहिं वेंदो आहियां त मूंखे ॾाढो दुख थींदो आहे त उन्हनि जे घर में झूलेलाल जो हिकु नंढो फ़ोटो बि कान्हे ऐं ॿिया सभु देवी देवता हुननि रखिया हूंदा आहिनि। त उहो असांखे अगरि पंहिंजी सिंधियत वधाइणी आहे, पंहिंजे संस्कारनि में रहणो आहे, त सिर्फ़ु वास्तुशास्त्र खे ई न, पंहिंजे ॿियनि संस्कारनि खे बि खणणो आहे। उन हिसाब सां ई असां अॻियां वधी था सघूं। जय झूलेलाल। थैंक यू। गीता जी ने मुझे कुछ टिप्स कहने के लिए कहा है, तो मैं तव्हांखे 2-4 अहिड़ा ईज़ी वास्तु टिप्स ॿुधाईंदुमि जेके बिना ख़र्चीला आहिनि ऐं जंहिंसां असांजा अलॻि अलॻि प्रॉब्लम्स सॉल्व थी था सघनि।
पहिरीं सम्झो कि तव्हांजे घर में या ऑफिस में या फैक्ट्रीअ में कोई भी कार्य सही ढंग सां न थी रहियो आहे या कोई माण्हू जाम समय खां बीमार आहे या बिस्तरे ते दाख़िल थियल आहे, लेकिन जाम मेडिसिन्स या दवायूं वठण खां पोइ बि उन जी सिहत में फ़र्क़ु नथो पए, त घर में फर्श जो जेको पोछो असां लॻाए रहिया आहियूं उन पाणीअ में सेंधो नमक विझो। घटि में घटि 3 हफ़्ता तव्हांखे सेंधे नमक पंहिंजे पोछे जे पाणीअ में विझी करे उन सां घर खे साफ़ु कयो। इन सां तव्हांजे घर में जेकी बि नंढी वॾी नज़र सां रिलेटेड बाधा हूंदी आहे या ॿाहिरीं काई शक्ति आहे जेकी तव्हांखे तंग करे रही आहे, धीरे धीरे तव्हांजे घर मां लुप्त थींदी। जेको माण्हू जाम समय खां बीमार आहे, बेस्ट डॉक्टर्स जी दवा भी चालू आहे, पर उन जे सिहत में फ़र्क़ु नथो पए, त उन जो जेको बेड आहे उन जे हेठां 1 इंच जी या त येलो कलर जी रेडियम पट्टी लॻाए छॾियो चारों साइड्स में, या त उनखे पेंट कराए छॾियो 1 इंच जी पेंटिंग सां। तव्हां इहो करे ॾिसो, कलर थेरेपी खे तव्हां पाण मञंदव, छाकाणि त जीअं ई तव्हां पेंट कंदव विदिन 3 डेज़, मां वधीक नथो कुझु चवां, 3 months 3 years नथो चवां, विदिन 3 डेज़ उहो माण्हू उथी वेंदो आहे। त इहे तव्हां नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं करे ॾिसो। जिन माण्हुनि खे पैसे जी जाम तकलीफ़ आहे, उत्तर दिशा में पंहिंजे घर में चाइमिंग क्लॉक लॻायो। चाइमिंग क्लॉक माना जेको बि घड़ियाल आहे उन में कलाक में सॉफ्ट म्यूज़िक वॼे। कंहिंमें तव्हां ॾिसंदव सुठो भॼन हूंदो आहे, मिठड़ो भॼन हलंदो रहंदो आहे, उहो ॾाढो सुठो आहे, पॉज़िटिव एनर्जी आहे। लेकिन जंहिं महिल तव्हां क्लॉक में अगरि तव्हां हे हिंदी गाना या जेके बि इहे अॼुकल्ह जा डिस्को डांस वारा गाना आहिनि, अगरि उहे बि माण्हुनि जे घर में मां ॿुधा आहिनि, उहे बि चाइमिंग क्लॉक में उहे हूंदा अथनि, त महिरबानी करे उहे सभु न हलायो। उन जी जॻह ते मिठड़ो सुठो कोई भॼन हुजे उन में त ॾाढो सुठो। उत्तर दिशा में नंढियूं मशीन्स मिलंदियूं आहिनि जेके थोरे समय में भॼन ॻाईंदियूं आहिनि, उहे हणो। उन सां तव्हांजे नॉर्थ डायरेक्शन में मुख्य द्वार न बि हुजे त बि तव्हांजे घर में नॉर्थ यानी कुबेर स्थान एक्टिवेट थींदो आहे, महालक्ष्मी जी कृपा वधीक प्राप्त थींदी आहे। जाम माण्हुनि मूंखां इहो पुछियो आहे त जेके बि फॉरेनर्स आहिनि, जीअं बिल गेट्स वग़ैरह आहे माइक्रोसॉफ्ट जो, या ॿिया ईअं जाम करोड़पति आहिनि, फेसबुक थी वियो, गूगल जो थी विया, उहे के माण्हू अॼु ताईं महालक्ष्मीअ जी न आराधना कई अथऊं, ठीकु आहे, न वास्तुशास्त्र जे अनुसार उन्हनि जो घर या ऑफिस आहे, पोइ हो हेॾी तरक़ी छो करे रहिया आहिनि। इन पोयां बि असां जाम रिसर्च कयोसीं ऐं असां इहो ॾिठोसीं त हू हमेशह पंहिंजी सैलरी मां 10% दान कंदा हुआ। इहो प्रूव्ड अथव। जेको बि अॼु खां न, हे त माण्हू वॾा अॼु थिया, हो जॾहिं नंढी सैलरी बि ड्रॉ कंदा हुया, उन वक़्त बि 10% या कुछ परसेंट हो दान कंदा ईंदा आहिनि। हाणे इहो असांजा जेके कर्म शास्त्र आहे उन अनुसार जेतिरो तव्हां दान पुण्य करे रहिया आहियो, तव्हांजा काफ़ी कर्म कट थींदा आहिनि, ऐं जेतिरो तव्हां ॾींदा आहियो उन जो 10 times मल्टीप्लाइड तव्हांखे ईंदो आहे, 10 गुणा वधीक तव्हां कमाईंदा आहियो। इहो हिकिड़ो साइंटिफिकली प्रूवन इहा बि शइ आहे त जेतिरो तव्हां ॾींदव ओतिरो मिलंदो। इन जो मतिलबु ईअं न सुभाणे वञी करे सभु कोई पंहिंजी फुल प्रॉपर्टी कंहिंजे नाले करे छॾे ऐं ईअं सोचे त 10% मल्टीप्लाइड मिलंदो। जेको हूंद अनुसार पंहिंजे व्यक्तित्व अनुसार असां करे था सघूं, ओतिरो दान करणु ज़रूरी आहे। ऐं कहिड़े हंधि ॾियणु ज़रूरी आहे इहो इम्पॉर्टेंट आहे। अहिड़े जॻह ते न जिते ऑलरेडी करोड़े रुपया अची रहिया आहिनि, अहिड़े जॻह ते ॾियो जिते कंहिंखे 2 वक़्तनि जी रोटी खाइणा बि मुश्किल आहे। अहिड़े माण्हूअ खे ॾियो जंहिंखे तन ढकण लाइ कपिड़ा कान्हनि। अहिड़े माण्हूअ खे ॾियो जंहिंखे पंहिंजी मेडिसिन्स दवायूं वठण जे लाइ बि माना उहो एॾो उनजी हालति ख़राबु आहे जो उहो अफोर्ड नथा करे सघनि। अहिड़नि माण्हुनि खे जॾहिं असां दान कंदासीं त उन वक़्तु ईश्वर बि असांखे मदद करण जे लाइ तयारु थी वेंदा आहिनि। उन ई हिसाब सां अगर घर में हस्बैंड वाइफ के विच में प्रॉब्लम्स आहिनि, मोस्टली जाम हलंदो आहे, डिपेंड तो करे पोइ अलग अलग कीअं उनखे टैकल कजे थो। त साउथ ईस्ट डायरेक्शन यानी आग्नेय दिशा जेकी आहे उते कहिड़ी बि अहिड़ी शइ रखणु खपे जेकी प्यार ऐं मुहबत खे डिनोट करे। जीअं राधा कृष्ण जो मूर्ति असां रखी था सघूं,
उन जगह में असां 2 कबूतरनि जो जोड़ो रखी था सघूं जेके असांखे प्यार खे दर्शाइनि था, या उन दिशा में थोरो सो पाणी ढके करे रखिणो आहे। ढके करे इन करे थो चवां त अगरि खुलियल रखंदो वरी ईंदा डेंगूअ जा मच्छर ऐं उन खां पोइ चवंदो विजय केसवानीअ मूंखे ॿुधायो हुयो ऐं हाणे उहो डेंगू इन करे फैली अथव। त इन करे उनखे ढकणो आहे। थोरो पाणी उते ज़रूरी आहे उन दिशा में, छाकाणि आग्नेय दिशा जे अग्नि तत्व खे अगरि थोरो घटाईंदासीं त घर में सुख शांति रहंदी। अग्नि तत्व अगरि ग़लतीअ सां बि वधी वियो त उन जी असांजे ज़िंदगीअ ते ॾाढा गहरा प्रभाव थींदा आहिनि। ईअं ई जीअं असांजे घर में मंदिर कहिड़ी दिशा में रखणु खपे, हमेशह जाम माण्हुनि पुछियो आहे मंदिर हमेशह ईशान्य कोण में हुजे, पर अगरि ईशान्य कोण में पॉसिबल न थी सघे तो उनखे साउथ वेस्ट डायरेक्शन में, जीअं संगीता जी हिते गणपति मूर्ति रखी आहे, कीअं रखी सघिजे थो। तव्हांजे भाव जे मथां वधीक डिपेंड कंदो आहे। ईश्वर हर जॻह ते हाज़ुर आहे, पर पंहिंजे कर्मनि अनुसार ऐं पंहिंजे व्यक्तित्व अनुसार ऐं पंहिंजे हलणी अनुसार इन्हनि शयुनि खे ठीकु करे ऐं अॻियां वधिणो आहे। जय झूलेलाल।